गंदाका ऐं भरपासे वारनि इलाक़नि में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। गुज़िरियल ॾींहुं हलंदड़ वसकारे सबबि मुख़्तलिफ़ पहाड़नि जे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। बहराड़ी जे इलाक़नि जो शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त हू पंहिंजी मदद पाण तहत घरनि मां पाणी कढण जी कोशिश कनि पिया। अव्हां खे अपडेट कयूं पिया त गंदाका ऐं भरपासे वारनि इलाक़नि में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। गुज़िरियल ॾींहुं हलंदड़ वसकारे सबबि मुख़्तलिफ़ पहाड़नि जे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। बहराड़ी जे इलाक़नि जो शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त हू पंहिंजी मदद पाण तहत घरनि मां पाणी कढण जी कोशिश कनि पिया। अव्हां खे अपडेट कंदा हलूं त गंदाखा ऐं भरपासे वारनि इलाक़नि में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। गुज़िरियल ॾींहुं हलंदड़ वसकारे सबबि मुख़्तलिफ़ पहाड़नि जे घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। बहराड़ी जे इलाक़नि जो शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे।